नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून जे सदर ऐं क़ौमी असैम्बली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहबाज शरीफ़ पंहिंजे केस जी ॿुधणी दौरान अदालत खे नेब इख्तियारनि जे रवैये जी शिकायत करे छॾी आहे। एहतसाब अदालत बयान ॾींदे शहबाज शरीफ़ चयो त मां अदालती हुकुम ते गिरफ़्तार आहियां, पर मुंहिंजो इहो बुनियादी हक़ आहे त सभिनी खे ख़बर आहे त मूंखे जेल जी तकलीफ़ है। मां गुज़िरियल 25 सालनि खां इन तकलीफ़ में मुब्तला आहियां। शहबाज शरीफ़ अदालत में चयो त निमाज़ पढ़ण जे लाइ कुर्सी खे तब्दील करण लाइ मदद वठती हुई, पर पहिरीं 2 अक्टूबर ते मुंहिंजी मदद करण खां इनकार कयो वियो। पहिरीं मानी मूंखे अंदर मेज़ ते रखी ॾींदा हुआ, पर हाणे ज़मीन ते रखी ॾींदा आहिनि। ईअं ॼाणे वाणे कयो वेंदो आहे जीअं मूंखे झुकणो पवे। ही सभु कुझु इमरान खान ऐं शहज़ाद अकबर जे चवण ते थी रहियो आहे। अपोज़िशन अॻवान वधीक चयो आहे त मुंहिंजी जेल खे कुझु थियो या कुझु बि थियो त FIR इमरान खान ऐं शहज़ाद अकबर जे खिलाफ दाखिल कराईंदुसि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।